नव मई सानहे जे ज़िम्मेवारनि को सबक न सिखियो आहे, पर खां पाकिस्तान जे ख़िलाफ़ मुहिम हलाई पई वञे। इहा पाकिस्तान सां बदतरीन ज़्यादती आहे। PTI जी सोशल मीडिया अकाउंट्स ते मुहिम हलाई पई वञे, जेका प्रोपेगेंडा कई पई वञे, उहा बिना सबब जे नाहे। उहा उन्ही साज़िश जी कड़ी आहे जेका असां अॻु में ॾिसंदा रहिया आहियूं। नून लीग अॻवान मलिक अहमद ख़ान जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त कमिश्नर रावलपिंडी जो इलेक्शन प्रोसेस सां को बि वास्तो नाहे। मुख़्तलिफ़ DROs जूं तस्वीरूं लॻाए भवाइती मुहिम शुरू कई वई आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां अॼु चूंडनि में कामयाबी जी ख़ुशी में ठटे में जलसो मुनक़िद कयो पियो वञे। मकली क्रिकेट स्टेडियम में जलसे जूं तैयारियूं मुकम्मल। बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी कामयाबी ते अवाम जा थोरा मञंदो। जलसे गाह में औरतुनि लाइ अलॻि बंदोबस्त कयो वियो। पिंडाल खे झंडनि ऐं बैनरुनि सां सजायो वियो। ठटे ऐं सिजावर ज़िले जो अवाम जलसे में शिरकत कंदो। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून विच में हुकूमत जी जोड़जक ते अहम अॻभराई। मामलनि खे हतमी शिकल ॾियण लाइ कोऑर्डिनेशन कमेटीज़ जो चौथों इजलास सुभाणे थींदो। ॿिन्ही धुरियुनि मज़बूत जमहूरी हुकूमत खे मुल्की इस्तेहकाम जी ज़मानत करार ॾेई छॾियो। गरजाणी खां पोइ जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त हुकूमत साज़ी जे मामलनि खे हतमी शिकल ॾियण लाइ सूमर ते इजलास कोठाइण ते इतफ़ाक़ थियो आहे। इलेक्शन कमीशन रावलपिंडी डिवीजन में मुबैना चूंड धांधली जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी। कमेटी ROs ऐं DROs जा बयान रिकॉर्ड करे 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कंदी। कमिश्नर रावलपिंडी लियाकत अली चट्टा जे इल्ज़ामनि खां पोइ चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठि हंगामी इजलास में कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो थियो। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान चयो आहे त कमेटी जी रिपोर्ट अचण खां पोइ कमिश्नर ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो थींदो। इल्जाम लगा दें बेबुनियाद, ना उसमें कुछ जरा सी भी सदाकत हो, ना जरा सी कोई सच्चाई हो, ना कोई सबूत पेश करें। ये आप कुछ भी इल्जाम लगा सकते हैं। कल चोरी का इल्जाम लगा दें, कल का इल्जाम लगा दें। भाई इल्जाम लगाना आपका हक है, तो सबूत भी पेश कर देना। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस कमिश्नर रावलपिंडी जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त इल्ज़ाम केर बि लॻाए सघे थो, पर सबूत बि हुअण घुरिजनि। इल्ज़ाम हणंदड़ कमिश्नर के बि सबूत पेश न कया आहिनि। मथस लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि, जिन में का बि सच्चाई नाहे। इल्ज़ाम हणण तव्हांजो हक़ आहे त पोइ सबूत बि पेश करणु घुरिजनि। इलेक्शन सां सदन को बि ताल्लुक़ नाहे। हिकु कोशिश थी हुई त चूंडूं न थियनि, पर उन खे नाकाम बणायो वियो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सोशल मीडिया ते DROs ऐं ROs ख़िलाफ़ मुहिम हलाई थी वञे। सोशल मीडिया ते अहिड़े क़िस्म जी मुहिम रियासत जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि जे लाइ धमकीअ वारो पैगाम ऐं दहशतगर्दीअ जे बराबरि आहे। PTI सोशल मीडिया में जेको कल्चर मुतारिफ़ करायो आहे, उहो वॾो ख़ौफ़नाक ऐं मुल्क लाइ तबाही आणंदड़ आहे। पीपल्स पार्टी अॻवान शर्जिल इनाम मेमण जो बयान संदसि चवणु आहे त सोशल मीडिया ते अहिड़ी मुहिम सां मुल्क दुश्मन अंसरनि खे फ़ाइदो थींदो ऐं मुल्क जी बदनामी थींदी। सिक्योरिटी फोर्सेस जूं खैबर पख्तूनख्वा में कार्रवाइयूं। 9 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मौजिब टांग में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन करे इंतिहाई घुरबल दहशतगर्द रहमतुल्लाह उर्फ बदर मंसूर ऐं अमजद उर्फ बाबरी खे मारी वियो। ॾखण वज़ीरिस्तान में कार्रवाई दौरान 7 दहशतगर्द मारिजी विया। संदन कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। फायरिंग जी ॾेवट में सिपाही शाहज़ेब असलम शहादत जो जाम नोश कयो। रूस अॻभराई जारी रखंदे यूक्रेन जे वधीक हिकु अहम शहर ते कब्ज़ो करे वरितो। मीडिया रिपोर्ट्स मौजिब कर्नल जनरल मोरडोयोचोव जी क़यादत में डोनेट्स्क जे उतरे शहर अयोध्या ते कब्ज़ो कयो वियो। रूसी फ़ौज सां वेढ़ में 1,500 यूक्रेनी अहलकार मारिजी चुका आहिनि। रूसी सदर व्लादिमीर पुतिन यूक्रेन जे शहर ते कब्ज़े खे अहम कामयाबी करार ॾेई छॾियो। कराची में अॼु ॾींहुं ऐं शाम जे वक़्तु तेज़ हवा घुरण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिब कराची में घटि गर्मी पद 15.5 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। कराची में वधि खां वधि गर्मी पद 29 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान आहे।